إنما المؤمنون الذين إذا ذكر الله وجلت قلوبهم وإذا تليت عليهم آياته زادتهم إيمانا وعلى ربهم يتوكلون الذين يقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون أولئك هم المؤمنون حقا لهم درجات عند ربهم ومغفرة ورزق كريم صدق الله مولانا العلي العظيم मुसलमान भाइयों अल्लाह ताला ने पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद सूरह अनफाल जा चंद लफ्ज़ नज़ीर तिलावत किया जिनमें मालिकुल मुल्क खालिक कायनात रब्बे जुल जलाल कामिल मोमिन बंदन जो ऐं जेके ईमान जी तकमील चाहनि था उन्हनि जे लाइ चंद आमाल बयान फरमाया है ऐं उन्हनि जे मथां अमल करण वारनि जे लाइ उन्हनि हुकुमनि ते अमल करण वारनि जे लाइ अल्लाह दुनिया आख़िरत जे दर्जात जी बुलंदी जो बयान फरमायो है कहिड़ा अमल आहिनि जेके इंसान जे ईमान खे कामिल कंदा आहिनि ऐं कहिड़ा अमल आहिनि जिन सां दुनिया आख़िरत में अल्लाह ताला तमाम दर्जात अता फरमाईंदो हिकिड़ो त ईमान आहे माण्हू कलमो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इहो आहे ईमान आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर खैरी व शर्रिही मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत ये 7 बुनियादी अकीदा है 7 इंसान जा बुनियादी अकायद आहिनि जिन खे मञण जिन जे मथां ईमान आणण हर मुसलमान जे मथां फर्ज़ ऐं लाज़िम आहे अल्लाह जे मथां ईमान आमनतु बिल्लाहि ॿियो मलाइकनि जे मथां ईमान व मलाइकती व कुतुबी अल्लाह ताला जे किताबनि जे मथां ईमान जेके 4 किताब या सहीफ़ा नाज़िल थिया अथनि सभिनी जे मथां ईमान आणण व रुसुलिही ऐं अल्लाह जे हड़नि रसूलनि जे मथां ईमान आणण वल यौमिल आखिर ऐं क़यामत जे ॾिहाड़े ते यकीन ईमान रखण मरंदासीं क़यामत जो ॾिहाड़ो ईंदो खैरिही व शर्रिही मिनल्लाहि तआला ऐं चङाई आहे या बुराई आहे खैर आहे या शर आहे सभ जो सभु अल्लाह जे तरफ़ां आहे हर शइ मालिक रब जे तरफ़ां आहे इन जे मथां ईमान आणण वल बास बादल मौत ऐं मरी वरी जीअण जे मथां ईमान आणण सुभान अल्लाह ये 7 अकीदा आहिनि इस्लाम जा 7 क़ाइदा आहिनि जिन खे मञण सां माण्हू मुसलमान थींदो आहे असां मुसलमान आहियूं असांखे ख़बर न आहे त असांजा बुनियादी अकीदा कहिड़ा आहिनि ये 7 अकीदा आहिनि 7 अक़ाइद आहिनि जिन जे मथां माण्हू खे ईमान रखणो आहे इन्हनि मां के हिक जो माण्हू इनकार कंदो त मुसलमान न रहंदो मोमिन न रहंदो ईमान वारो न रहंदो उन्हनि जूं जुज़ियात आहिनि कुलियात आहिनि उहो अक़ाइद जो बाब आहे जंहिंमें गुज़िरियल बयान फरमायो आहे बुनियादी तौर ते इहे 7 अक़ीदा आहिनि जिन जे मथां ईमान आणणु ज़रूरी आहे जेको माण्हू इन्हनि 7 शयुनि ते ईमान आणे अल्लाह जी तौहीद ते मलाइकनि जे हुअण ते अल्लाह जे किताबनि ते रसूलनि जे मथां ईमान आणे क़यामत जे ॾिहाड़े ते ईमान आणे चङी तक़दीर या बुरी तक़दीर अल्लाह जे तरफ़ां आहे इन जे मथां ईमान आणे या साईं जा मरी वरी जेरे चढ़ ते ईमान आणे इन खे सभु मोमिन कलमे पढ़ण वारो पर कामिल मोमिन जेको ईमान जो हक़ अदा करे सो केरु आहे हिन आयतुनि में अल्लाह ताला उन्हनि ईमान जो हक़ अदा करण वारनि बयान फरमायो सुभान अल्लाह हज़रत सैयदना इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह के माण्हू आयो त साईं तव्हां कामिल मोमिन आहियो
अमल करे। पहिरियों अल्लाह ताला कुरान मजीद में इरशाद फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीन, बेशक मोमिन ईमान वाला सिर्फ उहे आहिनि अल्लज़ीन इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे त उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ख़ौफ़ में कंबी वेंदियूं आहिनि। पहिरीं निशानी इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र में ख़ौफ़ ख़ुदा में कंबी वञनि। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, ऐं जॾहिं उन्हनि ते अल्लाह जूं आयतूं तिलावत कयूं वञनि, रब जे आयतुनि खे उन्हनि जे मथां पढ़ियो वञे त उन्हनि जे ईमान में उहे आयतूं वाधारे जो सबबु बणंदियूं आहिनि। वअला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं उहे अल्लाह जे मथां ई भरोसे रखण वारा आहिनि, अल्लाह ते ई यकीन रखंदा आहिनि। अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, जेके निमाज़ क़ाइम कनि था, जेके असां उन्हनि खे ॾिनो आहे उन्हनि मां अल्लाह जी राह में ख़र्च कनि था। उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा, क़ुरान थो फरमाए जे इहे 7-8 अमल कनि, इहे ई हक़ वारा मोमिन ऐं सचा ईमान वारा आहिनि। सुभान अल्लाह, इहे ई सचा मोमिन आहिनि। पोइ लहुम दरजातुन इंद रब्बिहिम, उन्हनि जे लाइ उन्हनि जे रब वटि तमामु वॾा दर्जा आहिनि। व मग़फ़िरतुन, ऐं गुनाहनि खां माफ़ी आहे। व रिज़्क़ुन करीम, ऐं दुनिया में उन्हनि जे लाइ इज़त वारो रिज़्क़ अल्लाह लिखी छॾियो आहे। इज़त वारी रोज़ी उन्हनि जे लाइ। सुभान अल्लाह। अल्लाह ताला पहिरीं ॻाल्हि फरमाई इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत क़ुलूबुहुम, मोमिन उहे आहिनि, हिते कामिल मोमिन जी ॻाल्हि थी हले जंहिंजो ईमान कामिल आहे, कामिल मुकम्मल ईमान आहे। कलमे पढ़ण वारो मोमिन न, अमल करण वारो मोमिन, अल्लाह उन जी ॻाल्हि में फरमाए। सुभान अल्लाह। पहिरीं निशानी आहे जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे, अल्लाह जो नालो वरितो वञे, अल्लाह जी ॻाल्हि कई वञे, रब काइनात जो तज़किरो कयो वञे, अल्लाह जी नेमतुनि जो ज़िक्र थिए, अल्लाह जी इनायतुनि जो ज़िक्र थिए, रब काइनात जी महिरबानी जो ज़िक्र थिए, अल्लाह जी मोहब्बत जी ॻाल्हि अचे, अल्लाह जे ज़िक्र जी ॻाल्हि अचे, रब जो मिठड़ो नालो वरितो वञे, अल्लाह ताला जो कहिड़े बि नमूने सां तज़किरो कयो वञे त उनजी दिलि में अल्लाह जी मोहब्बत पैदा थिए, उनजी दिलि में अल्लाह जी चाहत पैदा थिए, उल्फत पैदा थिए। मुंहिंजो ख़ालिक आहे, मुंहिंजो हिकु मालिक आहे, मुंहिंजो हिकु रज़ाक आहे, मूंखे इज़त ॾियण वारो आहे, मुंहिंजी असमत रखण वारो आहे, मुंहिंजी इज़त रखण वारो आहे। का ज़ात आहे जेका मुंहिंजे बुनियादी हक़नि जो सही मुंहिंजा मुआमिलो कंदी आहे, का ज़ात आहे जेका मुंहिंजी हिफ़ाज़त कंदी आहे मर्दनि खां, दुखनि खां, दर्दनि खां, का ज़ात आहे जेका मुंहिंजी इमदाद कंदी आहे। अल्लाह जी मोहब्बत उनजी दिलि में पैदा थी वञे। चओ सुभान अल्लाह। सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़िओ अचे थो, अॻु तव्हांखे ॿुधायो आहे मलाइकनि जो त मुंहिंजा मौला हिनखे हेॾियूं नेमतूं ॾिनियूं अथई, हेतिरो तो नवाज़ियो अथई, हेतिरो त विसारे छॾींदो, तोखे यादि कोन कंदो। हीअं बकरियुनि रिठुनि जो एॾो वॾो धण हुयसि, जानवरनि जो, पालतू जानवरनि जो 2 जबलनि जूं वादियूं हुन में भरिजी वियूं। एतिरो मालदार हुयो इब्राहिम अलैहिस्सलाम। अर्ज़ कयनि मलाइकनि मुंहिंजा मौला एॾो माल ॾिनो अथई, तोखे विसारे छॾींदो। अल्लाह फरमाए मूंखे ख़बर आहे त मुंहिंजे बाने इब्राहिम जी मौला केतिरी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। रिजालुन ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह। क़ुरान तो फरमाए मर्द मोमिन हुए आहिनि, कामिल ईमान वारा उहे मर्द आहिनि जिनखे तिजारत, दुनिया जो वाहन वापार, नफ़ो नुक़सान, उन्हनि जी दिलनि खे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न आहे कंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ये मर्द आहिनि जिन्हनि हिकिड़ो ॿियो वाक़िओ मूंखे यादि आयो, हज़रत इब्राहिम जो वाक़िओ बयानु कया। हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह, मुल्तान वारो बाहू न बल्कि ज़करिया मुल्तानी, अल्लाह जो कामिल वली बि गुज़रियो। अल्लाह वारो त हुयो पर वॾो ताजिर हुयो। हे जेको सिंधु दरिया वहे थो पियो, हितां खां तिजारती काफ़िला ईंदा हुया, बहरी जहाज़ हलंदा हुया, सिंधु में पाणी हलंदो हुयो, तिजारती काफ़िला ईंदा हुया, बहरी जहाज़ भरिजी ॿारनि मुल्कनि में जेके हिन
हलाक थी वियो आहे सो ख़बर पूरी हुई हींअर ख़ैर आफ़ियत सां बंदरगाह ते पहुची वियो तव्हांजो जहाज़ ख़ैर आफ़ियत सां बंदरगाह ते पहुची वियो आहे बग़ैर कंहिं नुक़सान जे बुज़ुर्ग वरी तवज्जो कयो मुराक़बो फरमायो मुराक़बो कंदे कुछ देर खां बाद में मुस्कुराए ऐं मथे मुंहुं करे फरमाइनि था अल्हम्दुलिल्लाह 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 माण्हू पुछा कई क़िबला अॻु जॾहिं ख़बर पहुती वियो त जहाज़ बुॾी वियो आहे तॾहिं शुक्र अल्हम्दुलिल्लाह पे चयो अलाह जो शुक्रानो पैदा कयव अॼु जॾहिं सही मुंहिंजा सही सलामती जी ख़बर पहुती आहे वरी बि अल्हम्दुलिल्लाह था चओ सबबु छा आहे माजरा छा आहे बुज़ुर्ग फरमाइनि था जॾहिं जहाज़ बुॾण जी ख़बर पहुती मूं दिलि खां पुछा की दिलि को दुख थियो अथई को ग़म थियो अथई हेॾो माल जो नुक़सानु थियो आहे दिलि चयो त न माल जी मोहबत आहे न दुनिया जी मोहबत आहे दिलि दुनिया में सिर्फ़ु हिकु अल्लाह जी आहे सुभान अल्लाह हिकु अल्लाह जी मोहबत आहे मुंहिंजो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जी अल्लाह मुंहिंजी दिलि खे दुनिया जी मोहबत खां पाक करे छॾियो आहे सुभान अल्लाह वरी जॾहिं फ़ाइदे जी ख़ुशी जी ॻाल्हि पहुती ख़ुशी जी ॻाल्हि पहुती त माल मिलियो आहे दौलत मिली आहे नफ़ो थियो आहे फ़ाइदो पहुतो आहे मुंहिंजो त दिलि में मथां खां अल्लाह जी मोहबत खां छॾे अल्लाह जे ज़िक्र खे छॾे दुनिया जी मोहबत अची वञे पर दिलि में ॾिठो अल्लाह जे ज़िक्र खां सवाइ ॿी का शइ नज़र ई कोन आहे मुंहिंजा मौला तुंहिंजा अहसान तुंहिंजा शुक्राना मुंहिंजी दिलि खे दुनिया जी मोहबत खां पाक कयो सुभान अल्लाह इहो आहे अल्लाह जो क़ुर रब जो फरमाए जॾहिं एॾा ज़ुकिरुल्लाह वजलत क़ुलूबुहुम जॾहिं उन्हनि जे साम्हूं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे त उन्हनि जी दिलि अल्लाह जी मोहबत में भरिजी वेंदी आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि पे कयूं माल दौलत हर शइ हुई मलाइकनि जो मोरा आज़माई हिकिड़ो मलाइक आयो अचे इब्राहिम अलैहिस्सलाम जे घर में बि बड़े पिछड़े आवाज़ में अल्लाह जो नालो वठे अल्लाहु अकबर मलाइक वरी उन्हनि जो मिठड़ो आवाज़ सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम डोड़ंदो आयो के मुंहिंजे यार जो नालो वरितो आहे एॾे सुहिणे अंदाज़ में के मुंहिंजे अल्लाह जो नालो वरितो आहे सो त हालत ते मलाइक इंसानी सूरत में इब्राहिम अलैहिस्सलाम सुञा थो कोन चीनो मूं पंहिंजी मर्ज़ी सां अल्लाह जो नालो वरितो हुयो छा थो चवी चए हिकिड़ो दफ़ो वरी त मुंहिंजे अल्लाह जो नालो वठो वरी मुंहिंजे रब जो नालो वठो चई त अॻु पंहिंजी मर्ज़ी सां चयो हुयो हाणे बदिले में छा थींदे चए हे ॾिसींदो न हे जेके ॿ चपलनि जूं वादियूं माल सां भरियल आहिनि हिक वादी जो माल ॼाणे थो बसि हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे अल्लाह जो नालो वठी अल्लाहु अकबर कबीरा वरी उन मलाइक अल्लाह जो नालो वरितो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जोश मोहब्बत फरहत में ॿियो जी हेठि किरी पिया वजनदारी थी वियो वरी जॾहिं होश आयो वरी फरमाइनि था अल्लाह जो नालो ॿुधा वरी रब जो नालो वठी ॿुधा उन फ़रिश्ते चयो त हाणे छा थींदे चई बाक़ी जेको माल बचियो आहे सो सभु तो खे ॾिनमि बसि हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे रब जो नालो वठी ॿुधा हर शइ तो खे ॾिनमि सुभान अल्लाह वरी जॾहिं होश आयो फरमाइनि था त वरी अल्लाह जो नालो वठी ॿुधा सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे चई त अॻु त माल हुई पैसो ॾोकड़ हुई दौलत हुई हर शइ मूंखे ॾेई छॾी हाणे ॾियण जे लाइ तोड़ त का शइ आहे ई कोन का शइ बची न आहे हाणे छा ॾिने सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो हे तोतरियुनि चारनि जे लाइ अरे ड्रोन में हुन चारनि जे लाइ तोखे नौकर खपे तोखे ग़ुलाम खपे तोखे पघारदार थो खपे मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी नौकरी ॾींदुसि मां सॼी ज़िंदगी तुंहिंजे दर जी बुहारी ॾींदुसि तुंहिंजी बकरियूं चालींदुसि तुंहिंजो ग़ुलाम थी गुज़ारींदुसि बसि हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे अल्लाह जो नालो वठी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झ में आई ने कोन ज़िंदगी सॼी कमाई कॾहिं नहीं पर पंहिंजी जान अल्लाह जे नाले ते वठी ॾिनई जो अल्लाह जो ज़िक्र वयो पे अल्लाह जो नालो वयो पे अल्लाह जी मोहब्बत दिल में हुई जंहिंजी दिलि अल्लाह जे ज़िक्र सां हूंदी आहे रब जे नाले सां हूंदी आहे अल्लाह ताला जे ज़िक्र सां जंहिंजी दिलि आबाद हूंदी आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे इज़्ज़त ॾींदो आहे उनजे ईमान खे कामिल करे छॾींदो आहे या दोस्तो मदीने वाले साईं फरमायो अला उनब्बिउकुम बिखैरि आमालिकुम तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे अमलनि में सभ खां भले में भलो अमल कहिड़ो आहे तवज्जो ॿुधिया तव्हां सभिनी तवज्जो सां गौर सां हदीस मुबारक ॿुधो अला उनब्बिउकुम बिखैरि आमालिकुम मदीने वाले साईं फरमायो ॿुधो
रब जी राह में खैरात कयो ऐसे जा नमाज पढ़ो सभई अमल जेके आहिनि से अल्लाह के याद करने जेड़ा नमाज अल्लाह की याद दे दया कि दिल अल्लाह के माइल पे ज़कात अल्लाह की राह में खैरात इन जेड़ा कई मिलिया रब राज़ी रहे माल की मोहब्बत न रहे माल में हिस्सो कढण में मकसद इहो आहे त जे माल की मोहब्बत बाक़ी न रहे अल्लाह की मोहब्बत बाक़ी रहे जॾहिं माण्हू अल्लाह की राह में खैरात कंदो आहे जिहाद करण अल्लाह के राज़ी करण जेड़ा हूंदो आहे इन सभिनी अमलनि जो दारो मदार ज़िक्र जे मथां आहे जेको ज़िक्र करे अल्लाह की याद में वक्त गुज़ारे अल्लाह के हबीब फरमायो त रब तो फरमाए अना जलीसुम मन ज़करनी जेको अल्लाह के याद करे मां अल्लाह जो मजलिसी वणी सुभान अल्लाह तो मुझो करे मां रब जो साथी बणजी वियो आया उन सां गॾिजी अची वेंदो आहियां सुभान अल्लाह ऐं अल्लाह जो अचण उन जी शान मुताबिक़ आहे उन जी कुदरत मुताबिक़ आहे असां के महबूब जो फरमान पहुतो यकीन करण जरूरी आहे केॾो न खुश नसीब आहे वो मुसलमान फजलाबाद वारो मातली वारो केॾो न बख्त भाग वारो आहे वो मुसलमान जो कंहिंजे तॾे ते वॾेरो लड़ी अचे त ख़ुशि थिए एमएलए एमपी हली अचे त ख़ुशि थिए वज़ीर या मुशीर हली अचे पीर या बुज़ुर्ग हली अचे त हमरा चवंदो सॼे राज खे ॿुधाईंदो मुंहिंजे घर में फलाणो माण्हू महिमान थियो फलाणो सरदार महिमान थियो केॾो न बख्त वारो आहे मातली वारा वो मुसलमान जंहिंजे लाइ रब फरमाए मां रब तो सां गॾिजी अची वेंदो आहियां सुभान अल्लाह मां अल्लाह तुंहिंजो मजलिसी थींदो आहियां मां अल्लाह तुंहिंजो साहिब बणंदो आहियां मां रब तुंहिंजो हमनशीन थींदो आहियां हिन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ुशनसीबी हिन खां वधीक ॿियो कहिड़ो बख़्त ऐं भाग खपे मुंहिंजा दोस्तो इहो उन्हनि खे नसीब थींदो इहो बख़्त भाग ख़ैर भलाई उनखे नसीब थींदी जेको अल्लाह जो ज़िक्र कंदो ॻाल्हायो सुभान अल्लाह सखड़ो ज़िक्र न सखड़ो ज़िक्र लफ़्ज़ वाले वाला गया तो कहना कुरान को फरमाए इज़ा ज़ुकिर अल्लाह जॾहिं अल्लाह जो नालो वठे वजिलत क़ुलूबुहुम उनजी दिल आस्ताना वार अल्लाह जो ज़िक्र करण लॻे उनजी दिल अल्लाह जे मुतवज्जे थी वञे उनजी दिल रब खे यादि करण लॻे ज़बान सां त हल्को ज़िक्र करे थो चवे थो मां अल्लाह जो वानो आहियां पर दिल ज़बान के साथ
मदीने वाले साईं फरमायो खैर बरकत उन खे मिलंदी जेको न हूंदे भला अजरा में ख़ैरात करे। ख़बर आहे मूं ज़रूरत आहे, पतो आहे त मुंहिंजी ज़रूरत आहे, ये मुंहिंजी ज़रूरत पूरी करणी आहे, पर हिन छा कयो जो